नाजरीन अस्सलाम वालेकुम। हमारी सिरे शाइन टीवी न्यूज़ के शाइन टीवी न्यूज़ में भलिका खबर ॾिनालूं तो सालेपट प्रेस क्लब में कश्मीर से यकजहती के मुनासिबत से सालेपट JUI अमीर तहलकात सालेपट असद भयो और जनरल सेक्रेटरी जमालुद्दीन बमरो की अगवानी में एहतजाजी रैली कढ़ी वही। रैली में JUI के उहदेदारन कारकुनन शेरन तोड़े सिविल सोसाइटी हथन में झंडा और प्ले कार्ड खड़ी वॾे अंग में शिरकत कई। असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मोहम्मद सचल मल्ला। जी मोहम्मद सचल मल्ला, केड़ा तफसील आहिनि? सालापट फिल्म्स में कश्मीर सां यकती मुनासिब सां सालापट JUI अमीर तालका सालापट असदुल्ला भयो ऐं जनरल सेक्रेटरी जमालुद्दीन बमरो की अगवानी में एहतजाजी रैली कढ़ी वई। रैली में JUI के उहदेदारन कारकुनन तोड़ी शहरन तोड़ी सिविल सोसाइटी हथन में झंडा और प्ले कार्ड खड़ी वॾे अंग में शिरकत कई। रैली की शुरुआत कलाम पाक से कई वई। रैली में जमाए मदरसा बने आबाद सालापट का थींदे प्रेस क्लब सालापट ते पहुती मुतालबो करे रहियो आहे आलमी क़ुव्वतुनि खां इंसानी हुकूक जे पासदार उन्हनि अलम बरदारनि खां त तव्हां खे मुस्लमाननि ते जॾहिं ज़ुल्म कयो वेंदो आहे त मुस्लमाननि खे दहशतगर्दीअ जो उनवान ॾेई करे क़त्ल आम कयो वेंदो आहे। लेकिन तव्हांखे हिते नज़र नथी पवे त मुस्लमान कश्मीर जे अंदरि मज़लूम नंढो बि तड़पी रहियो आहे, वॾो बि तड़पी रहियो आहे, औरत भी तड़पी रही है। वो मुसलमाननि की गैरत के लुटियो वजे तो पियो। उहे हिंदुस्तानी जानवर आके सबक ॾेई रहा है, कश्मीरी सॾे रहा है त तव्हां जा असां ॿाहिरि आहियो, मुसलमान आहियो, असां पाकिस्तानी हिस्सो बणजणु चाहियूं था पिया। 70 सालनि खां असांजो इहो मुतालबो आहे त कल्ह बि पाकिस्तान जा हुआसीं, अॼु बि पाकिस्तान जा आहियो, मरदे ताईं पाकिस्तान जा रहंदासीं। जॾहिं कश्मीरी इहा दावा करे रहिया आहिनि त कश्मीर पाकिस्तान जो अवाम ही मुतालबो करे रहियो आहे त हिन कश्मीरियुनि खे हुकूक जी आज़ादी ॾिनी वञे, रहण जी आज़ादी ॾिनी वञे, जो कि अल्लाह तबारक व तआला हर हिकु इंसान खे आज़ाद पैदा कयो आहे, आज़ाद छॾियो आहे। ऐं उहे कश्मीरी पंहिंजे आज़ादीअ जे लाइ जंग विड़ी रहिया आहिनि, पाकिस्तान जे लाइ कोशिश करे रहिया आहिनि। ऐं असां हुकूमत खां मुतालबो कयूं था पिया त हिंदुस्तान सां जेके लाॻापा आहिनि उहे ख़तमु करे कश्मीरियुनि जी आज़ादीअ ताईं हुन सां कंहिं क़िस्म जो सलूक न करे। इहो तव्हांखे मुतालबो मंज़ूर आहे? इंसानी हुकूक जे पासदार जेके तंज़ीमूं आहिनि वर्ल्ड लेवल ते हुन खां मुतालबो कयूं था त जीअं कश्मीरियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे तव्हांखे हिते इंसानी हुकूक नज़र नथो अचे, पर मुस्लमाननि खे हिकु दहशतगर्द चवण त अचे थो पियो। हुन मज़लूम ॼाणनि ते मासूम ॿारनि ते जेको ज़ुल्म थी रहियो आहे उहो तव्हांखे नज़र नथो अचे पियो। असां मुतालबो कयूं था पिया आलमी अमलदारनि खां त कश्मीरियुनि खे आज़ादु करे उनखे